इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी सूबाई ऐं मक़ामी इदारनि ते हर क़िस्म जी भर्तियुनि ऐं तरक़ियाती रिथाउनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। अॻूणे वज़ीर आज़म वॾनि वज़ीरनि, काबीना मेंबरनि, सलाहकारनि ऐं असेंबली खे सरकारी रिहाइशगूं ख़ाली करण जी हिदायत। असेंबलियूं टुटी चुकियूं आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि खे यक़ीनी बणाइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। इलेक्शन जे लाइ बहितरीन माहौल फ़राहम कयो वञे। हर सियासी पार्टी खे लेवल प्लानिंग फील्ड फ़राहम कई वञे। अॻुवाट इजाज़त खां सवाइ मुक़ररियूं ऐं बदिलियूं न कयूं वञनि। इलेक्शन कमीशन निगरान हुकूमतुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ सहकार यक़ीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। आम चूंडूं कॾहिं थींदियूं? इलेक्शन कमीशन जो सुप्रीम कोर्ट में जवाब ॾियण खां इनकार। सुप्रीम कोर्ट तक़बंदियुनि बाबति मामिलो इलेक्शन कमीशन ॾांहुं उमाणे छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में 2 रुकनी बेंच सिंध में सूबाई तक़बंदियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स न आहिनि त तक़बंदियूं अवामी मफ़ादनि जो मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट में केतिराई भेरा तक़बंदियुनि जो मामिलो अची चुको आहे। इलेक्शन कमीशन तक़बंदियूं शफ़ाफ़ तरीक़ेकार सां करे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पंहिंजी काबीना जी जोड़जक लाइ मुशावरत तेज़ करे छॾी आहे। इम्कानी वज़ीरनि जा नाला साम्हूं अची विया। निगरान काबीना लाइ जलील अब्बास जिलानी, शुएब सडल, एहसन भून, सरफराज़ बुगटी ऐं ज़ुल्फ़कार चीमा जे नालनि ते ग़ौर नामियारे बैंकार सुल्तान अली अलाना खे नाणे वारो वज़ीर बणाइण ऐं मोहम्मद अली दुरानी खे इतलात जो कलमदान ॾियण जो इम्कान। निगरान वज़ीर आज़म अनवारुल काकड़ जी सदारत हेठि मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जा अहम मामलनि बाबति इजलास। इख़्तियारनि जी निगरान वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत जो कमु माण्हुनि जी ज़िंदगियुनि में आसानियूं पैदा करणु आहे। कंहिं बि मुल्क जी तरक़ी लाइ बहितरीन इंफ्रास्ट्रक्चर अहम हैसियत रखे थो। नेशनल हाईवे अथॉरिटी मुल्क में रोड जी तामीर ऐं निगरानी जे हवाले सां बहितरीन किरदारु अदा करे रहियो आहे। बलूचिस्तान में रोड इंफ्रास्ट्रक्चर ते ख़ासि कमु करण जी ज़रूरत आहे। मुस्लिम लीग नून जो क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सेप्टेम्बर जे विच में पाकिस्तान वापसि ईंदो। शरीफ़ फैमिली जी तस्दीक़। नवाज़ शरीफ़ 4 साल अॻु पाकिस्तान मां बरतानिया इलाज कराइण वियो हो। हाणे संदसि वापसी जे इंतज़ामनि खे हतमी शक्ल ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि शहबाज़ शरीफ़ पार्टी क़ाइद सां मिलण लाइ ईंदड़ हफ़्ते लंडन पहुचंदो। सदर आरिफ अलवी पैमरा तरमीमी बिल 2023 जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त सदर बाक़ी 13 बिल सही करण खां सवाइ वज़ीर आज़म हाउस खे उमाणे छॾिया। कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर तरमीमी बिल, नेशनल स्किल्स यूनिवर्सिटी तरमीमी बिल, इंपोर्ट एक्सपोर्ट तरमीमी बिल, हायर एजुकेशन तरमीमी बिल, पब्लिक सर्विस कमीशन तरमीमी बिल, न्यूज़पेपर्स, न्यूज़ एजेंसीज़ एंड बुक्स रजिस्ट्रेशन बिल ऐं पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट साइंसिस एंड टेक्नोलॉजी बिल शामिल। इंटरबैंक में पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्ह में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। कारोबार दौरान डॉलर ₹3.62 महांगो थियण बाद ₹291.75 थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹302 जो थी वियो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सिंध जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चवे थो आइन ऐं कानून जी बालादस्ती खे क़ाइमु रखण लाइ किरदारु अदा कंदसि। इलेक्शन कमीशन सां सहकार कयो वेंदो। कोशिश हूंदी त चूंडूं आइन ऐं कानून मूजिबि थियनि। ॾुखे वक़्त में अहम ज़िम्मेवारियूं मिलियूं आहिनि। सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। शहीद सहाफ़ी जे भाउ जी फरियाद ते सी सेक्शन थाणे ते 14 जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। FIR में 6 सुञातल, 3 अणॼातल जवाबदार ऐं सहूलतकारी वधीक 5 जवाबदार शामिल। FIR में मुख्य जवाबदार शेर मोहम्मद उर्फ़ शेरल महर, नसीर कुर्बान, रोशन महर, गुलज़ार मीर मोहम्मद नामज़द।
शहीद जान मोहम्मद महर के 4 गोलियूं हयूं वयूं। रत घणो वहण सबब संदसि मौत थियो। जान मोहम्मद महर के 1 गोली बांह, 1 गोली गिची ऐं 2 गोलियूं सीने में लॻियूं। पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। सिंध में शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कराची, हैदराबाद, जामशोरो, सखर, रोहिड़ी, लाड़काड़े, घोटकी, कशमोर, कंदकोट, शहदादपुर, नौशरो फिरोज, मोरो, रानीपुर, पन्नो आकिल, खैरपुर, पीरजगोट, उडेरो लाल, नसीराबाद, बुलड़ी शाह करीम, रहड़की, वाही पांदी, मिठियाणी, धाबेजी, कुनरी, मनहड़ो, सालेपट, चूंगल, फुलजी स्टेशन, वाही पांदी, सोबोदेरो, सिजावल जुड़ेजो, कोट गुलाम मोहम्मद, खोसकी, गढ़ी हसन, घोड़ाबारी, खानपुर महर, तलहा, राजू खानाणी, गोलाची, मीरपुर बठोरो, पडीदन, बोजदार वडा, फ़कीराबाद ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब खां SSP ऑफिस ताईं एहतजाजी रैली ऐं धरणो। सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते निकितल रैली में वॾे अंग में सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जिदोजहद जारी रखण जो ऐलान। वाक़े जी जाच लाइ आला सतही टीम जोड़ण जो मुतालबो। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत ऐं ॾुख जो इज़हार। जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। PBA जो चवणु आहे त हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ क़दम खणे त जीअं आज़ाद सहाफ़त ऐं मीडिया जी आज़ादी खे यक़ीनी बणाए सघिजे। सिंध हाई कोर्ट ठहरी मीरवा में 12 सां ज़्यादती वारे केस जे जवाबदार सारंग शहर जी आज़ादी बाबति ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। अदालती फ़ैसिले बाद पुलिस ॿीहर सारंग शहर खे गिरफ़्तार करे वरितो। खैरपुर वेझो शाह लतीफ़ थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग, 1 ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद साले शंबाणी गोलियुनि जो खाज बणिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जो पंहिंजी बिरादरी सां संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिंतां खेसि क़त्ल कयो वियो आहे। नौशरो फिरोज वेझो औरत खे क़त्ल करण जो इंकशाफ। औरत शमशाद रिंद जे क़त्ल जो केस, संदसि मुड़ुस ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस मूजिबि औरत खे मुड़ुस अल्ताफ़ रिंद घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। गुज़िरियल ॾींहुं औरत शमशाद जे मौत वारे मामले खे आपघात करार ॾिनो वियो हो। लखी गुलाम शाह भरसा रेलवे स्टेशन वटि फुर दौरान मज़ाहमत ते हथियारबंदनि हथां नौजवान क़त्ल। गोलियूं लॻण सबबि नौजवान मोहम्मद सलाह कलवर मारिजी वियो। ॻोठाणनि हिकु फोरू खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। ॾखण वेझो पुरस्कार नमूने गुम थी वियल नींगर जो तालाब मां लाश हथायो आहे। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ नबी शाह वगण मां नींगर अब्दुल रहमान शेख गुम थी वियो हो। अॼु ॻोठ ॿाहिरां पाणी जे तालाब मां लाश मिलियो आहे। सखर में CTD जी कार्रवाई। 3 मुबैना दहशतगर्द गिरफ़्तार। धमाकेदार मादो हथ करण जी दावा। CTD इख्तियारनि मूजिबि दरगाह पीर मुसाफ़िर वेझो कार्रवाई दौरान पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे 3 जवाबदारनि अकरम अली, मोहम्मद यूसुफ ऐं राशिद हुसैन खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 हैंड ग्रेनेड, 1 टाइमर, 400 ग्राम धमाकेदार मादो ऐं ॿियो बारूदी मवाद बरामद कयो वियो। ऐं खैरपुर भरिसां 32 सालनि जो नौजवान पुरस्कार नमूने गुम। ॻोठ रायना वासी नौजवान आमिर मंगणहार जो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां ॾस पतो न पियो। वारसनि खे ॻणती, पुलिस खे ॻोल्हा में मदद जी अपील।